साईं मुंहिंजा पैगाम यादुनि जे सफ़र में आजिज़ ग़ुलाम अब्बास कलमती बलोच कलम खणे थो। गुलाब जे गुलनि ऐं लुड़कनि सां भेटा, मूं भायो मूं वटि हमेशह हूंदा पिरीं। मूं भायो मूं वटि हमेशह हूंदा पिरीं, वेड़ो ॾी वेकरो पहिरे विया पट, साजनी जे सट विकिम थे वणकार में। इंसान ज़िंदगी जे समूरनि ॾुखनि मुश्किलातुनि खे त मुंहुं ॾेई वञे थो, पर वॾे भाउ जो विछोड़ो शायदि काइनात जे इंतिहाई अज़ियतनाक ऐं जीअ खे झोड़ींदड़ हूंदो आहे। जंहिं वक़्तु ज़िंदगी मफ़लूज बणिजी वेंदी आहे, अॼु बि उहे लम्हा अखियुनि आॾो अचनि था त ज़िंदगी ॼण समूरनि चटनि खां परे थी महसूसु थिए। अदा साईं ग़ुलाम रसूल कलमती बलोच जूं यादूं संदसि टहक ऐं पाबो अंदर जी लोच ऐं कैफ़ियत में बेचैन इज़ाफ़ो कंदियूं रहनि थियूं। भगोल भिटाई जे त मार पोइ मौत तूं अण मुदाए तो आएं, तो कई खान खपाया अरडा अणमोट, लाड़ो करीं हा लतीफ़ चवे कान पवे हा का खोट, तो घाया हुए घोट जिन मुद न हुई मरण जी। मौत तोखे कहिड़ियूं मयारूं ॾियां, हा मौत तोखे कहिड़ियूं मयारूं ॾियां, न महल ॾिसें न माण्हू ॾिसें, बसि लही पए माण्हुनि जे मेड़ में। ऐं गुलनि जहिड़ा गुलाब माण्हू पाण सां वठियो वञे, ए मौत शल तोखे मौत अचे। असांजो प्यारो मौसन वॾो भाउ ग़ुलाम रसूल कलमती बलोच असांखां हमेशह जे लाइ जुदा कयो। के माण्हू मरी बि मात न थींदा आहिनि, मरण बैदि बि दिलि दिमाग़ ते छायल हूंदा आहिनि। लतीफ़ साईं सूरमी जा आशिक़ प्यार मोहबत जे लाज़वाल किरदार, सुहिणी ऐं मोहबती ससी पुनूह जे शहर बंबोर सां तालुक़ रखंदड़ इल्मी अदबी शख़्सियत, फ़क़ीर मंश ऐं सूफ़ी मंश सदाबहार शख़्सियत, मोहबत विखेरींदड़ सिफ़त इंसान सियासी समाजी अदा साईं ग़ुलाम रसूल कलमती। हा अदा साईं ग़ुलाम रसूल कलमती बलोच बि हिकु हो जेको असांखां विछड़ी उन हंधि हलियो वियो जितां वेंदड़ को बि मोटियो न आहे। हा लेकिन मूं समेत इलाइक़े जे केतिरनि माण्हुनि खे हू विसरियो न आहे। अॼु बि यादि आहे, सच पुछो त अॼु बि असांखे एतबार ई नथो अचे। हा अॼु बि असांखे एतबार ई नथो अचे त प्यारो वाक़ई असांखां हमेशह लाइ जुदा थी वियो आहे। संदसि विछोड़े असांजो जीव झोरे छॾियो आहे। मूं समेत ताईं ख़ानदान रिश्तेदारनि मिटनि माइटनि समेत जेके बि संदसि दोस्त आहिनि, हा जेके बि संदसि दोस्त आहिनि जेके साण प्यार कनि था, उन्हनि जूं ख़ुशियूं ई ख़तमु थी वियूं आहिनि। ग़ुलाम रसूल कलमती बलोच जे लाॾाणे ते असांजूं अखियूं आलियूं दिलि ॾुख सां भरियल आहे। विछोड़े ते दिलि भरी पई आहे। प्यारो इंसान महिमान नवाज़ ग़ुलाम रसूल कलमती बलोच वॾो मोहबती माण्हू हो। हा हुन कॾहिं बि कंहिंसां ॿाड़ो न ॿोलियो, सदाईं पियो मुरकंदो हो। हू ज़िंदा दिल शख़्सियत हो। हा बसि दा ग़ुलाम रसूल तुंहिंजो विछोड़ो असां लाइ वॾो सदमो आहे। धणी दर्द आहे त अल्लाह पाक तुंहिंजा दर्जात बुलंद फ़रमाए ऐं मूं समेत सभिनी घर भातियुनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन।